जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। खुदा जो कसम जिन भी शैन मदीने सां मुहब्बत कई, उन्हनि को काई शइ नथी वणे त उन था मदीने में हुजऊं। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो। हिकिड़ो बुज़ुर्ग अल्लाह जो वली, उन पंहिंजे किताब में वाक़ियो लिखियो आहे। हिंदुस्तान जो बुज़ुर्ग हो। चे मदीने पाक में मां होटल ते मानी खाइण जी नियत सां उते वियुमि। उते हिकिड़ी ॿिली वेठी हुई, बुखायल वेठी हुई। मां हिकिड़ी मानी उनखे भोरा भोरा करे खारायमि। वरी ॿिए ॾिहाड़े बि आयमि, वरी बि उनखे मानी खारायमि। हफ़्तो गुज़री वियो, उहो ॿिली बि मूंसां मुहबत थी वई। मूं ॾे रोज़ रोज़ अचे, उन महल पहुची वञे, मां बि मानी खाराईंदोमांसि। पर हिकिड़े ॾींहुं मूंखे दिलि में ख़्यालु थियो, हिन जी मूंसां वॾी मुहबत आहे, मुंहिंजी बि ॾाढी मुहबत थी वई आहे। छो न हिनखे मां पंहिंजे मुल्क हिंदुस्तान खणी वञा। मां दिलि में सोचियुमि त हिनखे पंहिंजे मुल्क खणी वेंदुमि, मां हुनजी ख़िदमत कंदुमि, मां हिनखे पालींदुमि, मां हिनखे मानी खाराईंदुमि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, उहो बुज़ुर्ग थो चवे, अञा दिलि में सोचियुमि मस त ॿिली मुंहिंजी मानी छॾे हली वई। वाह हाजी दाइमदीन भारा साहब, हाजी अदील अहमद, हाजी गुल मोहम्मद, इन्हनि खां पुछो जेके मदीनो ॾिसी आया आहिनि। साईं मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह तव्हांखे सोहणे महबूब मुल्क जो शहर मदीनो ॾेखारे। आमीन चओ। हे ॿिली खे ॻोल्हींदे चे मुंहिंजो मामूल हूंदो, मां ज़ोहर जी नमाज़ रोज़े रसूल वारी मस्जिद नबवी में पढ़ी, वरी नबी संगे रोज़े ते हाज़िरी भरींदो हुउमि। चे पाक मोहम्मद करीम जे रोज़े ते वञा त ॾिसां त नबी संगे रोज़े जे जालिन खे ॿिली चिंबड़ी पई आहे। टेपारी ते वयमि बि ॿिली आहे, मगरिब ते सुमाणी ते वयमि बि उहा ॿिली उते वेठी। उहो बुज़ुर्ग चवे थो, वरी जो मां वयमि, वरी ॿिए ॾिहाड़े होटल ते वियुमि त ॿिली न आई, टे ॾींहं न आई, चौथे ॾींहुं न आई। मां जो अचां त नबीअ जे रोज़े अतर ते ॿिली वीचारी हुज़ूर जे रोज़े जी जाली सां भर में वेठी। मां चयुमि हाणे ॿिली हेॾे नथी अचे, हिनखे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो लॻे हा। चए मां पिंजरो वठी आयुमि, हाणे रोज़े रसूल ते वञी इन खे पिंजरे में फासाए पंहिंजे मुल्क खणी वेंदुमि। तवजो कजो मुस्लमानो, कलमे वारो पाक नबी जा परवानो, मिठे मुहम्मद अरबी जा दीवानो, 1.25 लख नबियनि जे सरदार नबी सां मुहब्बत करण वारो, जे रात जो निंड में सुम्हियो पियो हुअमि, सोहणे नबीअ जी ज़ियारत थी वई। नबी से चयो अल्लाह जा बाना, उन जो नालो हो बुजुर्ग जो मोहम्मद इस्माइल। चयो ओ मोहम्मद इस्माइल, मुझे मुल्क मां मुझी ॿिली खे खणी न वञजाई। ॿिली रोई, मां मुहम्मद खे दाह ॾिनी आहे, मुंहिंजा सोहणा पंहिंजे कदमनि खां मूंखे परे न कजाई। हे सोहणो मुहम्मद थई, सोहणनि जो सरदार थई, 1.25 लख नबियनि जो ताज थई, ये नबीअ जे सदके रब जोड़ियो ही जहान थई। मां दिली दुआ करण आयो आहियां त अल्लाह सभिनी खे मिठे मुहम्मद अरबी सां सचो प्यार ऐं सचो इश्क ऐं सची मुहब्बत नसीब करे। आमीन त चओ। आशिक हुजनि त हाजी गुल मोहम्मद जहिड़ा हुजनि, पोइ त रोज़ रोज़ हिते जलसा थियनि। साईं ईअं न साईं, मां दुआ करण आयो आहियां अल्लाह सभ खे सोहणे नबी सां मुहब्बत नसीब करे। आमीन त चओ न। महबूब मुहम्मद अरबी सां प्यार कर, नबीअ जी तारीफ़ ॿुध त ईमान ताज़ो थी पवे। चओ न सुभान अल्लाह। उन सोहणे मुहम्मद अरबी जे मुल्क मदीने सां प्यार। माशा अल्लाह। वरी होॾो हाजी नेमतुल्लाह सोलंगी, नारे तकबीर। अॼु त रहमतुनि जा वॾ फुड़िया मींहं वसनी वसन था। चओ न सुभान अल्लाह। असां पाक मुहम्मद अरबी जा दीवाना हूं। चओ न सुभान अल्लाह। ऐं ॿुधो, मजलिस भी मिठे महबूब मुहम्मद अरबी जी तारीफ़ लाइ बणाई वई। हिते आया भी आशिक मिठे मुहम्मद जा दीवाना आहिनि। तवज्जो को मुसलमानो, कलमे वारो, मां मुंड में जी अर्ज़ कयो माशा अल्लाह, पाण भी सखी, वरी बचड़न के भी सखी बणाए त आदत पइजी वञे। समझो था जी, आदत पइजी वञे, जी असां हलिया वञूं पोयों भी हे सखावत कंदा रहनि। चओ सखीन जा बेड़ा ही पार है। चओ न सुभान अल्लाह। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह सखी नबीअ जो सच्चो गुलाम ऐं सच्चो नौकर करे। आमीन चओ। जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है।
जंहिंजी दिल में नबीअ जी मोहब्बत कोन्हे उन जी क़िस्मत में जन्नत ॼणो कोन्हे। जन्नत मिलंदी त मिठे मुहम्मद करीम जी गुलामी में मिलंदी। चओ न सुभान अल्लाह। उन पाक मुहम्मद जे प्यार में जन्नत। चओ न सुभान अल्लाह। मां दिली दुआ करण आयो आहियां त अल्लाह उन हबीबे किबरिया रहमत दो आलम सां सच्ची मोहब्बत नसीब करे जेको सब को शान में मथे आ। अखलाक ॾिसे त अखलाक नबीअ जो सब खां मथे। पंहिंजा त पंहिंजा पर दुश्मन भी नबीअ जो अखलाक ॾिसी नौकर बणजी विया। जंहिंजी तारीफ़ में रब से फरमाए तो वमा रुसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब से फरमाए तो मुझा सोना तोखे बिनी जहान जला रहमत करे मोकलियो थम। तू पंहिंजन जला भी रहमत, परावन जला भी रहमत, दोस्तन जला भी रहमत, दुश्मनन जला भी रहमत। चओ न सुभान अल्लाह। खुदा जी ज़ात जो कसम अखलाक ॾिसे त अखलाक में केर पुछेस जे नबीअ जो अखलाक पुछ त क़ुरान तो बयान करे इन्नक लाला खुलुक़िन अज़ीम। रब तो चवे मुझा सोना तो जो अखलाक सब खां मथे। पंहिंजा त पंहिंजा पर तो मुहम्मद जो अखलाक ॾिसी तो मुहम्मद जे दर ते दुश्मन भी तुंहिंजा नौकर बणजी विया। असां को पंहिंजा बेज़ार, मिट बेज़ार, अज़ीज़ करीब बेज़ार, और जेके जान ॾियण वारा उहे भी दुश्मन बणजी विया। छो त असांजो किरदार भलो कोन्हे। ॿुधो मुसलमानो, कलमे वारो पाक नबी जा परवानो, मिठे मुहम्मद अरबी जा दीवानो। मां मुंड में जीअं तव्हांखे अर्ज़ करे वियुमि ते भलारो महीनो अचेव थो, 11 महीननि खां पोइ अचेव थो। असांखे धोतियूं पोतियूं इंशा अल्लाह जो जन्नती बणायूं वेंदो। उन महीने जो नालो अथव रमज़ान शरीफ़। हाजी दाइम दीन मां हिकिड़ी जाइ ते हमरा हो, उन जा 32 ॾंद भगल। हाजी गुल मोहम्मद ॿुधण जी ॻाल्हि अथव, ॾंद भगल। हाजी अदील तू भी हेॾे तवजो कर। हाजी नेमतुल्ला ॾंद भगल। मां चयो चाचा नालो छा थी करे चई रमजान। अड़े मत तू त बख्तन वारो आ, नालो ही रमजान थई, रमजान अचे वेठो। चई साईं बाहूं त ॿधाव रमजान मां पाण रोज़ा न रखंदो आ। ॾिठम त 15 माननि खे किरास करे वियो, बाक़ी रमजान जे रोज़े रखण को तप अथसि। वॾो साईं उस्ताद भी वेठो आहे। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह असांखे रमज़ान जो क़दुर नसीब करे। आमीन त चओ न। हे 11 महीननि खां पोइ ईंदो पर असांखे बख़्शरायूं जन्नत वठी वेंदो। ऐं महबूब नबी फरमायो लिसाइमी फरहतानी फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाई रब्बिही। मुझो नबी तो फरमाए रोज़ेदार खे 2 ख़ुशियूं थी मिलनि। घणियूं साहबा फरमाए या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ियूं? पाण फरमाए त हिकिड़ी दुनिया में भी क़यामत में मिलंदसि। दुनिया में रोज़े खोलण महिल सॼो ॾींहुं वीचारे जा चप ख़ुश्क निड़ी ख़ुश्क थी वई, जान में ताक़त न रही। हाणे वेठो आहे मस्जिद में, ॼाण आज़ान मिली रोज़ो खोलींदुमि। हीअं ॾिसे त सुभान अल्लाह क़िस्मे क़िस्मे जा ताम, फ्रूट, शरबत, मिल्क रोज़ सभु कुझु पिया आहिनि। अल्लाह फरमाए तो रोज़ेदार खाओ त मां अल्लाह ख़ुशि थिया आहियां। हिकु रोज़े खोलण महिल रोज़ेदार खे ख़ुशी। ॿी ख़ुशी फरमाए इंद लिकाई रब्बिही। ॿी ख़ुशी मैदाने क़यामत में रोज़ेदार खे अल्लाह रूबरू ज़ियारत कराईंदो। अब अल्लाह जी ज़ियारत थिए असांखे ॿियो छा खपे? चो इंशा अल्लाह रब जी ज़ियारत नसीब थींदी रोज़ेदारनि खे। चो करीम रब खे परचाईंदासीं रमज़ान जे भलारे महीने सां नींहुं निभाइबो। हे रहमतुन जा पैकेज खयूं थो अचे। जी हर शइ जा पैकेज हूंदा आहिनि। ॾिसंदा न से फलाणी से महीने में से फलाणी शइ सस्ती, अघु किरिया आहिनि, हिन जा अघु वधिया आहिनि, रेट वधिया आहिनि, के सामान रखी वेठा वधिया त पोइ विकियूं। पर रमज़ान असांजे ईमान वारनि मोमिननि जे लाइ नेकिन कमाइण जो सीज़न जो महीनो आहे। चओ न सुभान अल्लाह। फरमाए जेकॾहिं नफ़िल पढ़े त फ़र्ज़ जो सवाब, फ़र्ज़ पढ़े त 70 फ़र्ज़ जो सवाब मिलेसि। इन जे करे मुंहिंजा प्यारा भा नेकियूं भी कयो, ड्रिजो भी सही। मत चओ त असां रोज़ेदार थी वियासीं, निमाज़ी थी वियासीं, हाजी थी वियासीं, मुत्तकी थी वियासीं, परहेज़गार थी वियासीं। जे ख़ुदा रुसे सभु नेकियूं लोढ़े छॾे त उन खां केरु थो पुछे।